वला तहसबनल्लज़ीन कुतिलू फ़ी सबीलिल्लाहि अमवाता बल अहयाउन इंदा रब्बिहिम युरज़क़ून। सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीमुल अमीन व नहनु अला ज़ालिका लमिन शाहिदीन व शाकिरीन व ज़ाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इल्लल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। लब्बैक अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम अला सय्यदिना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। हज़रत ख्वाजा मोईनुद्दीन अजमेरी चिश्ती रहमतुल्लाह तआला अलैहि इरशाद फरमाइंदो आत शाह हस्त हुसैन बादशाह हस्त हुसैन दीन हस्त हुसैन दी पनाह हस्त हुसैन। सरदाद नदाद दस्त बिदर दस्ते यजीद हका के बिना इला इला हस्त हुसैन। हज़रत बितदनी बादशाह रहमतुल्लाह तआला अलैहि इरशाद फरमाइंदो आत दोस्त को हाय दादुल्ला तो मुहब माराए खासन खलीलन के तो सख्तियों सहाय। अल्लाह समद बेनियाज सा करे जा चाहे पोए इन्हीं मज आहे का उनी गाल इसरार जी। पर कुकरा कर बला जा मादर थे मेड़िया से गलन तारत फोड़ा सुने अलिय थे उघिया से वो मिड़ई माफ कया से खालिक बदले खून जे। सबाई गजी पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। बड़े बड़े आवाज सा गजी पढ़ा है सल्लल्लाहु या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। बिरादरान इस्लाम, प्यारा दोस्तों, अजीजों, बुजुर्गों,
भाइरो मुसलमानो, मुझे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन आशिको, अल्हम्दुलिल्लाह सालन खां वठी इन ताज मस्जिद शरीफ के अंदर ॾही मुहर्रम शरीफ सैयदना व मुर्शिदना इमाम हुसैन आली मकाम रदी अल्लाह ताला अन्हु जे शान में उन जी याद में अजीम शान जलसो वडे अदब एतराम अकीदत से मल्हायो वेंदो आहे। अल्हम्दुलिल्लाह अज भी ॾही मुहर्रम शरीफ जो दिहाड़ो आहे। खुसूसन सैयदना व मुर्शिदना इमाम हुसैन आली मकाम रदी अल्लाह ताला अन्हु जो शान बयान कयो वेंदो। साईं के खिराज तहसीन पेश कई वेंदी। अल्हम्दुलिल्लाह आले सुन्नत वल जमात वारा पंहिंजी मोहब्बत जो सबूत दींदे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लख्ते जिगर बचड़े कुल्हन जे सवार सैयद शुहदा जन्नत जे नौजवान जा सरदार सैयदना इमाम हसन सैयदना इमाम हुसैन आली मकाम रदी अल्लाह ताला अन्हु जो शान बयान कयो वेंदो। कुरान करीम मां जेका आयत करीमा पढ़ी थम तिलावत कई थम उन जी माना तर्जुमे खां अव्वल अवां जी खिदमत में मां अर्ज इहो कंदुसि त को किथे वेठो आ को किथे वेठो आ, हे पिंडाल खाली आ। जेकॾहिं मुक़रर खां वाइज कराइणो आहे त उन जे भरसा थी वेहणो आहे। इहो जलसे जो उसूल आहे। को परे वेठो आहे, को बाहूं बधी वेठो आहे। अज दिहाड़ो ॾिस कहिड़ो आहे, ॾाढा त सुभान अल्लाह। ना आयो आवाज़, ना आयो वॾे आवाज़ सां सुभान अल्लाह। थोड़ो दोस्तन खे गुज़ारिश कंदुसि थोड़ो और सुरीअ चोदा। अहले सुन्नत वल जमात वारा सुर वारा आहिनि। हे पिंडाल खाली आ। अगियो हिस्सो जलसे जो भरियो सुरीला थियो बेसुरा न थियो। इंशाअल्लाह ताला हे घणे टाइम ताईं जलसो जारी ऐं सारी रहंदो। मुंहिंजे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा गुलामो, अल्लाह फरमाए थो मां अल्लाह वटि मूं वटि ॿिए कंहिं वटि न इंद रब्बिहिम युरज़क़ून, मूं वटि रिज़्क़ खाईंदा आहिनि, मूं वटि खाईंदा आहिनि, मूं वटि पीअंदा आहिनि। अल्लाह फरमाए थो ज़िंदा आहिनि, जहिड़ा आहिनि। हेॾे तवज्जो। पोइ जे अल्लाह जो क़ुरान चए त ज़िंदा जहिड़ा त पोइ पिटको कंहिंजे लाइ? ॿुधाए पोइ मातम कंहिंजे लाइ? तारीख़ पढ़ त सही, पेरा काॾे था वञनि, पिटियो कहीं, कारा कपड़ा कहीं पाता, सीने के धक कहीं आया, इन के पिटण जी पारा तो ॾिनो कहीं। हजरत अम्मा बीबी ज़ैनब इन के पिटियो। सुभान अल्लाह। अल्लाह जो कुरान चए तो शहीद जेरा हिरनिहार शहीद चो शहीद जिंदा इंद रब्बिहिम युरज़क़ून। अल्लाह फरमाए थो मां अल्लाह वटि खाईंदा आहिनि, पीअंदा आहिनि। मुंहिंजे हबीब करीम अलैहिस्सलाम जा गुलामो, हुज़ूर करीम अलैहिस्सलाम जी दरबार में हिकिड़ो हबशी गुलाम ईंदो हो, आशिक़े रसूल हूंदो हो। मदीने वारो साईं उन सां मज़ाक कंदा हा, भोग कंदा हा। पाण फरमाईंदा हा ऐ हबशी जी या रसूल अल्लाह, शादी छो न थो करी, निकाह छो न थो करी? अन निकाह मिन सुन्नती, निकाह करण मां मुस्तफा जी सुन्नत आ। छो न थो निकाह करी? या रसूल अल्लाह मां रंग जो अॻ ई ॾाढो भलो। शहीद थियो बा खुदा जे नाले, शहीद थियो बा उन्हीअ पिट को हराम आहे, याद आहे
हुसैन मोहजो हुसैन जिंदा इमाम आहे। सुभान अल्लाह। असा जा वरी सुन्नी हिन महीने में छिके वरी कारा कपड़ा पाईंदे जय कौम सा मुशाबे थी नबी साईं जी हदीस आ त क़यामत जी उन्हनि सां थंदे भॼ परे ढन खां मुझे हबीब करीम अलैहिस्सलाम जा गुलामन जो गुलाम थी ओ जमानत जे चाही अपनी ओ जमानत जे चाही अपनी दिहाड़े किया मदी गुलामी कबूल कर तू नबी दे गुलाम दी नबी दे गुलाम दी। दादा तो सुभान अल्लाह। हाँ इं न कर तो बस महरम महीनो हुनन खे ॾिसी कारा कपड़ा पाए धू हलियो वञ। इं न कर अली सास अली असांजो आ हिजरत वारी रात अली करमला जेके मदीने वारे साईं फरमायो अली तू मुझे बिस्तर ते वनी सुमो अमानतूं पयल थई सुबह जो खणी अमानतूं ॾिजाए। अरे अली के नबी जो बिस्तरो मिलियो अबू बकर सिद्दीक के बिस्तरे जो मालिक मदीने वारो घोट मिलियो। दादा दादा तो सुभान अल्लाह। वो राजदारे खफी जली है वो जिधर भी देखो अली अली है वो गवाह मदीने की हर गली है वो जिधर भी देखो अली अली है वो जिधर भी देखो अली अली है। अली शेरा उन जा बच्चा भी शेर चाचा न जा बच्चा भी दादे गले न जा बच्चा भी। अरे मदीने वाले साईं फरमायो सहाबन के त सुबाने जे हथ में इस्लाम जो झंडो दींदुसि उहो जंग फतह कंदो। सुबह थियो साईं फरमाए त अली किथे आ साहबन के या रसूल अली अलैहिस्सलाम जे अखियुनि में तकलीफ़ आ अखियूं थी पिन वठी अचोसि ते कॾहिं वठी आया मदीने वारे इलाज कयो लुआब कढी सोने अली जी अख में विधई ॿी अख में विधई दर्द वया मर्ज वया मदीने वारे से तलवार ॾिनी इस्लाम जो झंडो ॾिनो पाण फरमाए था दुल दुल मथा सवार थी वञी ख़ैबर वारे किले खे फतह कर। पुठी मदीने वारे ख़ैबर वारे किले जे अंदरा मरहब बीठो आहे मरहब काफर मरहब उनखे चइबो आहे जंहिंजे मुक़ाबले में 1000 माण्हू ईंदा हा 1000 माण्हू हे अली अकेलो आहे। ॾाढा जो सुभान अल्लाह। अली अलैहिस्सलाम आयो दरवाज़ो खड़कायई मरहब पुछे थो केरु चए थो हैदर अली। दादा दादा जो सुभान अल्लाह। तू केर थी मां मरहब काफर अली साइदा फरमाने दरवाजे के खोल न खोलींदुसि तो जेड़ा कई आया मरहब थो चे तो जेड़ा कई आया मोटी विया खाली मोटी वया सोनो अली तो फरमाए ओ मरहब कन खोले बदो मां पान ना आयो हां मुखे मदीने वारे घोट मोकलियो वा वो पान आया मां पान ना आयो मुखे महबूब मोकलियो आ। हिकड़ो ॾींह मरहब ख्वाब ॾिठो हो केड़ो ख्वाब ॾिठई ॾिसे थो निंड में मरहब हिकड़ो शींह आ उन मुखे फाड़े ज़रियूं ज़रियूं करे छॾियो आ मारे छॾियो आ लताड़े छॾियो आ चंपा हणी मुंहिंजो साह कढी। अजी दोस्तो सोहणो अली तो फरमाए मरहब कल जेको ख्वाब ॾिठो ही ख्वाब उहो शेर पहुची वियो थई हथ मथे करी च सुभान अल्लाह। जेको तो ख्वाब रात जो निंड में ॾिठी त मुखे शेर फाड़े छॾियो आ ज़रियूं ज़रियूं करे छॾियो आ उहो शेर माया। अजी दोस्तो हज़रत अली साईं खे हथ ॿ
स्वारी जी महारू बि अलीअ जे हथ में, इस्लाम जो झंडो बि अलीअ जे हथ में, तलवार बि अलीअ जे हथ में। अली तो चइसि दरवाज़ो खोल, जी तो तोखे ताक़त आहे, तू दरवाज़ो खोल। हज़रत अली करमल्ला वजह आङुर जो इशारो कंदो आहे। 500 मण वारो दरवाज़ो अलीअ जे हथ में आहे, तलवार बि हथ में आहे, स्वारीअ जूं बहारूं बि अलीअ जे हथ में आहिनि, झंडो बि हथ में आहे। हथ अलीअ खे 2 शयूं अलीअ जे हथ में 4। ॾाढा त सुभान अल्लाह। हाँ वो 2 मणनि जो टोपलो पातल हुस। अल्लाह अकबर कर जो अलीअ मथों तलवार छड़ी, उन टोपले के कटियई, ज़िरहन के कटियई, जिस्म के कटियई, उन जे ओठ के कपियई। अजी दोस्त अलीअ जी तलवार ज़मीन ताईं मुठे ताईं हली वई। ज़मीन दाह कई त मौला मूंखे अलीअ जी तलवार खां बचा। ॾाढा ॾाढा त सुभान अल्लाह। हथ मथे खणी चयो सुभान अल्लाह। या अली शान बख्शी पिरतमा परवरदिगार, ला फता इल्ला अली सैफ इल्ला जुल्फिकार, ला फता इल्ला अली सैफ इल्ला जुल्फिकार। ओ जादे दुल दुल ते चढ़ी हसनैन जा बाबा हली, जादे दुल दुल ते चढ़ी हसनैन जा बाबा हली। 100 मलाइक प्या झलिन मुश्किल कुशा तुझी महार, ला फता इल्ला अली सैफ इल्ला जुल्फिकार। वाखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू। सुभान अल्लाह। ही असांजा ॿाहिरियां महिमान दादू खां आयल हज़रत अल्लामा मौलाना साईं मोहम्मद अज़ीम मैसर साहब हुआ। सुणे अली साईं जे शान में ॾाढो सुठो ॻाल्हायूं। हू बद मज़हब चवंदा आहिनि त सुन्नी अलीअ खे कोन्हा मञनि। अड़े अंधा तुंहिंजी भुलियल आहे, तूं कोन्हो मञी। असांजो अली इमाम बा, अॻुवाण बा आहे त मुर्शिद बा आहे। जेको अली खे न मञींदो उहो हरामी, माना ॿिए जो पुट। नाराए हैदरी, नाराए